जो ही प्रोग्राम असां चैरिटी कॉन्सर्ट रखियो आहे वो अलदा ज़रदारी जो असां नामियारो सिंगर आहे उन लाइ रखियो वियो आहे। अॼु जो मक़सदु आहे उन मक़सदु इहो आहे त जेका असांजा सिंधी आहिनि उहे यूनाइट थियनि। अलदा ज़रदारी खे 7 लख जी ज़रूरत आहे, उनजो लिवर ट्रांसप्लांट थियणो आहे, पर उन वटि एतिरा पैसा न आहिनि जो हू पंहिंजो इलाजु करे सघनि। इन करे असां सभिनी पंहिंजे भाइरनि खे, पंहिंजी भेनरुनि खे, पंहिंजी अमाउनि खे चवंदा महिरबानी करे टोनीस खे चवंदा त अचो पार्टिसिपेट कयो। टिकट ना फ्री ऑफ कॉस्ट आहे, फ्री इन करे रखियो वियो आहे त मुमकिन आहे कि अहिड़ा माण्हू हुजनि जेके पार्टिसिपेट जेके अफोर्ड न करे सघनि पर हू अचणु चाहिनि, म्यूज़िक खे एंटरटेन करणु चाहिनि। त अॼु वरी ॿीहर असांजा फ़नकार जेका आहिनि उहे पंहिंजा तकलीफ़ विसारे हुननि खे एंटरटेन कंदा त हू अचनि, पंहिंजी मौजूदगी जो अहसासु ॾियारनि ऐं अलदा ज़रदारी हिते पाण बि हूंदो। उन्हनि खे बि जेको आहे ख़ुशी उन्हनि खे बि थींदी त असांजा सिंधी जेकी क़ौम आहे बहैसियत असां सां गॾु आहे ऐं इहो जेको आहे उन्हनि जी पज़िराई बि आहे। त असां चवंदासीं त उहे सभु अचनि, भले डोनेशन न कनि, भले डोनेट का बि शइ न कनि, लेकिन उन्हनि जी मौजूदगी असांजी हिकु डोनेशन ई आहे हुन लाइ। त इन करे अचनि, हुननि जी जेको आहे हुनखे ख़ुशियूं जेको आहे ॾियनि ऐं जेको असांजो मक़सदु इहो आहे त जेको अल्लाह ताला उन्हनि जो इलाजु कराए, उन्हनि ट्रीटमेंट थिए, उहो सिहतयाब थिए। मौसम चवई बदिलजी वेंदे, मुसाफ़िर चवई विछड़ी वेंदे, हलिया बुखारी तुंहिंजो ना ज़िंदगी रखा बची पवंदे त मिली पवंदे। इहे ई मोहबतूं असां हाणे ॻाल्हि आहे असां सभु जेके त असीं हिते सभु जेके जमा थिया आहियूं अलदा ज़रदारी जी हिन मोहबत मिसाल ॾिना त को अलदा ज़रदारी जो दौर हूंदो वाह, ऐं उन दौर में जॾहिं अलदा ज़रदारी ॻाईंदो हो त उन जो अंदाज़, उन जो आवाज़ एतिरो त मुनफ़रद हूंदो हुयो जो न सिर्फ़ु इंसाननि जे पर जीत जणनि ऐं पखियुनि जी दिलि में मां सम्झां थो त हू पंहिंजा आखेरा ई कमु करे। धरती भेजे धाड़ा होगा, बागी बागी बाड़ा होगा, धरती भेजे। अज असां सिंध कल्चर एंड आर्ट कॉन्फ्रेंस की तरफ आयो। सो कुछ ॾींहं पहिरीं अदी सिंधु नवाज़ सां ॻाल्हायोसीं, हुननि चयो त असां सां गॾु पार्टिसिपेट करनि। तो हुन हवाले सां असां नंढी डोनेशन कई पईसीं सिंध यूनिवर्सिटी में। तो सिंध यूनिवर्सिटी के स्टूडेंट की तरफा असांखे हे डोनेशन मिली आहे जेकी मां हिते सबमिट कराईंदुमि। ऐं मां सांग जेको साईं जो फर्ज़ंद आहे उन 5000 ॾिना आहिनि ऐं अल्लाह तव्हांखे सलामत रखे। फुड़ी फुड़ी तलाह ज़रदारी साहब सां जॾहिं आउं मिलण वियसि हॉस्पिटल में त ॾाढो उन्हनि खे तकलीफ़ में ॾिसी एहसासु थियो। ऐं सुदीप मीराली भाउ जो थैंक यू जे मूंखे जोश मिली करे उन्हनि जी कोशिशि कयूं था, उन्हनि जी हेल्प था कयूं त जीअं असां सभु मिली करे जेतिरो बि ज़रूरी न आहे कि 1000 करे 500 करे, इन करे असां हिते टिकट बि न आहे रखी। तव्हां 10 रुपया बि ॾेई सघो था, तव्हां 20 रुपया बि जेतिरा बि तव्हां वटि आहिनि उहे तव्हां कयो। पर अॼु यूथ एक्शन कमेटी पारां असां जेतिरो बि असां वटि आहिनि 15000
बि आया आहियो ॾिसण बि आया आहियो जेको हाल आहे असां ॿुधाए सघंदासीं ऐं अल्लाह त मूंखे वणी थो इहा ॻाल्हि बि आहे ओ त मूंखे ओ सोना साईं ओ टोपीअ वारा ओ अजरक वारा मूंखे वणी थो इहा ॻाल्हि बि आहे तोखे वणां ज़रूरी आहे Sisu, baby, I do not know.